अहिड़ियूं पाईंदे गुज़ारे केर बि हुनजी मदद करण वारो न हुजे रबन जड़े शींह जे वात खां डिॼण लाइ कमीने कमाल खान गिदड़ बणिजी हिकु ॿिर में लिकी वेही रहियो आहे जो रबन जहिड़े शींह खे नज़र ई कोन पियो अचे ना ई हथु पियो अचे। आख़िर केसि ताईं गिदड़ पंहिंजो ख़ैरु मल्हाईंदो। नेठि त रबन जहिड़े शींह जे हथु ज़रूरु ईंदो। जॾहिं रबन जहिड़े शींह जे हथ में ईंदो त उन वक़्तु कमीने कमाल खान खे सभिनी ॻोठ वारनि जे लाइ इबरत जो निशानो बणायो वेंदो, छो त रबन पंहिंजी मीरा जहिड़ी मज़लूम खे वाइदो वचन ॾेई वेठो आहे त कमीने कमाल खान खे अहिड़ो इबरत जो निशानो बणाईंदुसि जो ॾेह ॾिसी यादि रखंदा। नेठि केसी ताईं गिदड़ ॿिर में लिकी रहंदो। रबन बुखे शींह जीअं कमीने कमाल खान खे हर जाइ ते ॻोल्हे रहियो आहे, पर कमीनो कमाल खान ख़बर नाहे त अलाए कहिड़े ॿिरनि में लिकियलु आहे जो रबन जहिड़े शींह खे हथु कोन पियो अचे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 259 ऐं 260 एपिसोड में नेठि त कमीनो कमाल खान रबन जे हथु ज़रूरु ईंदो, पर उन वक़्तु रबन कमाल खान जी ॻीचीअ में लोहा ज़ंजीर पाराए उनखे ईअं गीलींदो जीअं ॻोठ में छिते कुते खे ॻीचीअ में ज़ंजीर पाराए गीलियो वेंदो आहे। गीले गीले उनखां पोइ सॼे ॻोठ में उनजी नुमाइश कराए उनखे सरेआम सभिनी ॻोठ वारनि जे हथां गोली हणी मारियो वेंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 259 ऐं 260 क़िस्त ॾिसणु न विसारींदा ऐं हर अपडेट ॾिसण जे लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD टीवीअ खे। अल्लाह हाफ़िज़।